बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ता'बुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिला तमीन तव्हां सां ॻाल्हाईंदो साईं जी दुआ सां। आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। रब तो फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ता'बुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। वाव माना ऐं कदा माना अमुर आहे। रब्बुका तव्हांजे रब जो अल्ला ता'बुदू इल्ला इय्याहु इबादत सिर्फ अल्लाह जी कयो। व बिल वालिदैनि इहसाना ऐं पंहिंजे पीउ माउ सां इहसान कयो। आयत में इहसान जो लफ्ज़ अदल जो नाहे। आयत में इंसाफ जो लफ्ज़ नाहे। पीउ माउ सां इंसाफ न कजो, पीउ माउ सां अदल न कजो। इंसाफ इहो थियो त जेकॾहिं ज़िंदगी में तव्हांखे हुननि जो कुझु ॾिनो तव्हां बि उहो ॾियो। रब फरमाए न अदल इहो थियो हुननि तव्हां सां बेवाजिबी कई आहे त हाणे तव्हां बि कयो। इहो बि न। रब तो फरमाए त इहसान कयो, अदल बि न, इंसाफ बि न। हाणे रब छा कंदो आहे? रब इंसाफ कंदो आहे? थोरो ॻाल्हायो, 5 मिनट में ख़त्म कंदो शायद समझाई आहे। रब इंसाफ कंदो आहे? रब फरमाए तो लक़द अरसलना रसूलना बिल बय्यिनात व अंज़लना मअहुल किताब वल मीज़ान बिल क़िस्त। अल्लाह रसूलन के हुक्म ॾिनो त इंसाननि खे इंसाफ ते काइम रखो। रब इंसाफ न कंदो आहे, अदल कंदो आहे। अल्लाह वारा चवंदा चवंदा हलिया विया दुनिया मां। अदल करे त थर थर कमनि, ऊचिया शाना वाले। फज़ल करे त बख़्शे जावन, मैं जे निकाले। जेकॾहिं रब इंसाफ करे हा त हर कंहिंजी उमिरि हिकु जहिड़ी हुजे हा। इंसाफ त बराबरी जे चइबो आहे न, त उमिरि हर कंहिंजी हिकु जहिड़ी हुजे हा। कंहिंजी 20, कंहिंजी 30, को 100, को 200, को 900 बराबर त नथी। इंसाफ करे हा त ही वार वधनि था, ही वधनि था, ही वधनि था, ही नथा वधनि। ईअं ई न रब अदल कंदो आहे। जंहिंजी जहिड़ी औकात हूंदी आहे रब हुनखे ओतिरो ॾींदो आहे, ओहिड़ो हुनखे ॾींदो आहे। इंसाफ ते असांखे हलण जे लाइ हुकुम फरमायो आहे। हाणे रब फरमायो पीउ माउ सां इंसाफ न कजो, अदल न कजो, इहसान कजो। मालिक एहसान छा आहे? रब तो फरमाए सूरत बकर में यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर। कुछ पैसे और माण्हू मदीने वाले साईं वटि आया। साईं असांजे पैसा घणा थी विया आहिनि, हिननि जो छा कयूं? मदीने वाले साईं फरमायो कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर। भले में भलो ख़र्च इहो थो फलिल वालिदैन, पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो। भले में भलो कर। ओ माउ खे रओ वठी ॾिनो न, रब तो फरमाए भले में भलो ख़र्च कयो। माउ खे जुती वठी ॾिनी, पीउ खे जुती वठी ॾिनी, रब फरमाए तो भले में भलो ख़र्च कयो। साईं जे फ़कीर गुलाम मोहम्मद ने नंढड़नि ही ख़र्च कयो पंहिंजे पीउ जे ईसाल सवाब वास्ते। भले में भलो ख़र्च कयो, भले में भलो ख़र्च कयो। हाणे एहसान छा आहे? कॾहिं बि पीउ माउ जेसिताईं ज़िंदा आहे कदा मतलब पूरे कुरान पाक में 3 जगहनि ते आयो आहे। हिकु रब जा जिथे हुकुम आया, ॿियो मौत जे लाइ अटल फ़ैसिलो आहे। मौत न करण जी अटल फ़ैसिलो आहे। वरी पीउ माउ जे लाइ आयो आहे। रब तो फरमाए त अॻिते हली न कहीं न चइजां त मां करे न सघियुसि, मां सऊदी कमाया पियो, मां फलाणी जॻह ते नौकिरी, मां पंहिंजी ख़िदमत न करे सघियुसि। रब तो फरमाए
सां वञनि पिया रस्ते में माना BMW गाॾी असां अॼोके दौर जी BMW उन दौर जो घोड़ो तेज रफ़्तार गाॾियूं आई न BMW गाॾी ते चढ़ियो पियो अचे अॻे ॾिसे त हिकिड़ो बुज़ुर्ग अचे थो पियो ओड़ो ज़ईफ़ पंधु लथो पेरे पियो उन सां मिलियो गाॾी उनखे ॾिनई पैसा जेके खीसे में सभु उनखे ॾिनई सभु कुझु उन पंहिंजी विस्तार लाइ उनजे मथे ते रखी पाण पंधु हलणु शुरू थियो त गुलाम थो चई साईं केरु हो जंहिंखे तव्हां ही सभु कुझु ॾेई छॾियो मां त हिनखे नथो सुञाणा चई ही मुंहिंजे पीउ जो यार रब जो हुकुम फरमायो आहे त पीउ मां सां एहसान कजो बापो क़बर में आहे अॼु मां पंहिंजे पीउ जे यार खे ख़ुशि कयो आहे अॼु मुंहिंजो पीउ क़बर में ख़ुशि हूंदो एहसान इहो अथव पीउ मां भले हलिया बि वञनि औलाद ते हक़ जेसिताईं ही ज़िंदा रहंदा जेसिताईं ही ज़िंदा रहंदा हिननि जे मथां उहो पीउ मां जो हक़ ख़तमु न थींदो अल्लाह ताला मुझे जबरदस्त ॿुधण था क़बूल मंज़ूर फरमायो